पटाटा हिक अहिड़ी सब्ज़ी आहिनि जेके हर हंधि हर खाधे में इस्तेमाल थियनि था। पटाटनि में पोटाशियम जो झझो मिक़दार हूंदो आहे। आम तौर ते पटाटनि खे छिले उन्हनि जूं खलूं लाहे इस्तेमाल कयो वञे थो, जॾहिं त उन्हनि खलुनि खे उछलायो वेंदो आहे। पर छा तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि खलुनि जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? पटाटनि जी खलुनि में पटाटनि जी बेट में घणी तवानाई, प्रोटीन ऐं कार्बोहाइड्रेट्स मौजूदु हूंदा आहिनि। उमिरि वधण सां वारनि जो अछो थियण त फितरी अमल हूंदो आहे, पर अॼुकल्ह केमिकल मिलियल खाधनि ऐं ॿियनि सबबनि जे करे अछा वार नंढी उमिरि जे माण्हुनि जो बि मसइलो बणिजी विया आहिनि। औरतूं हुजनि तोड़े मर्द, ॿई इन मसइले खे हिक जेतिरो मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं वार अछा थी वेंदा आहिनि त माण्हू वक़्त खां अॻु कुराड़ो ॾिसजण में ईंदो आहे। इहो ई सबबु आहे जो माण्हू हेयर कलर इस्तेमाल करे पंहिंजे वारनि खे भूरो ऐं कारो कंदा रहंदा आहिनि। पर छा तव्हांखे ख़बर आहे त इन्हनि अछनि वारनि खे पटाटनि जी खलुनि सां कारो करे सघिजे थो? इन लाइ तव्हां पटाटनि जूं खलूं लाहे उन्हनि खे पीहे वठो, पोइ इन्हनि मां निकिरंदड़ रस पंहिंजे वारनि खे लॻायो। इन रस जो लगातार इस्तेमाल तव्हांजे अछे वारनि खे कारो करे छॾींदो। पटाटनि में मिठाण जे करे शुगर जे मरीज़नि खे रोकियो वेंदो आहे त उहे घणे मिक़दार में पटाटा न खाइनि। पर जीअं त पटाटनि जी खलुनि में कार्बोहाइड्रेट्स जो घणो मिक़दार हूंदो आहे, जेको जिस्म में मौजूदु मिठाण खे सादे मिठाण में तब्दील करे सघे थो, जंहिंजे करे जिस्म में ब्लड शुगर खे ज़ाब्ते में रखी सघिजे थो। उन करे शुगर जा मरीज़ जेकॾहिं पटाटनि जूं खलूं इस्तेमाल कनि त उन्हनि जी शुगर कंट्रोल में रहंदी। अखियुनि ते वज़न, पिंबड़ियुनि जी सोज ऐं चमड़ीअ जे सभिनी मसइलनि जो हल पटाटनि जी खलुनि में हिक जादुई असरनि वारो हूंदो आहे। पटाटनि जूं खलूं अखियुनि ते लॻाइण सां अखियुनि जी सोज ख़तम थी वेंदी आहे ऐं उन्हनि जे चौधारीअ वारा कारा दाग बि ख़तम थी वञनि था। चहिरे तोड़े जिस्म जे कंहिं बि चमड़ीअ ते पटाटनि जी खलुनि जे इस्तेमाल सां चमड़ी ताज़ी तवानी ऐं सेहतमंद रहंदी आहे। पटाटनि जी खलुनि में पोटाशियम जो झझो मिक़दार हूंदो आहे, जेको हाई ब्लड प्रेशर खे कंट्रोल करे जिस्म में कोलेस्ट्रोल लेवल जे मिक़दार खे घटाईंदो आहे, जंहिंजे करे इंसान दिलि जे दौरे जे ख़तरनि समेत ॿियनि दिलि जे मसइलनि खां बि महफ़ूज़ रहे थो। पटाटनि जी खलुनि में विटामिन सी ऐं विटामिन बी जो बि झझो मिक़दार हूंदो आहे। उन खां सवाइ उन्हनि में कैल्शियम जो बि खज़ानो हुजे थो। इहो ई सबबु आहे त उहे जिस्म में मुदाफ़ियती क़ुवत जी वाध जो सबबु बणिबियूं आहिनि ऐं माण्हू नंढी वॾी बीमारियुनि खां महफ़ूज़ रहंदो आहे।